अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शान नुज़ूल सूरह अनफ़ाल। सूरह अनफ़ाल कुरान पाक जी 8 सूरत आहे। सूरह अनफ़ाल मदनी सूरत आहे। इन सूरत में 10 रुकू 75 आयतूं आहिनि। इन सूरत जी माना आहे माले गनीमत। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां मदीने हिजरत करे आया त मक्के जे अंदर कुफार इलाही घणा ज़ालिम हुआ। उहे माण्हुनि खे इलाही तकलीफ़ ॾींदा हुआ त मदीने में अची अमन अमान थी वियो। सन 2 हिजरी में यानी हिजरत जे ॿिए साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह जी तरफ खां हुकुम आयो त अबू सुफियान जेको कुरैशन जो वॾो सरदार हो उहो हिकु तिजारती काफ़िलो खणी शाम खां मक्के वापस वठी पे आयो ऐं उहो एॾो वॾो काफ़िलो हो जो मक्के जे हर घर जो माल उन में मौजूद हो। अगर अॼु जे हिसाब सां वठियो वञे त पोणा 2 अरब जो काफ़िलो हूंदो जंहिं में साज़ो सामान हो यानी सोन चांदी थांव सभु कुझु। अल्लाह जे हुक्म सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे फरमायो काफ़िलो पियो अचे पाण खे उनखे रोकणो आहे त 313 मुसलमान पाण सां गॾु थी विया हिकु लश्कर जी सूरत में ताज़ो सामान रखियो छो जो उन्हनि खे ख़बर हुई त हू हिकु तिजारती काफ़िलो आहे ऐं उनखे रोकणो आहे। ऐं उते अबू सुफियान खे ख़बर पहुची वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साथियुनि सां गॾु काफ़िलो रोकण लाइ अचनि पिया। हुन 2 कम कया। हिकु त पंहिंजे काफ़िले जो रुख मटाए छॾियो हो, समुंड सां गॾु साहिल वारे रस्ते सां हलण शुरू कयईं। ॿियो कमु हुन उहो कयो पंहिंजे कासिद खे मोकिलियो ऐं पैगाम पहुचायो त अगर पंहिंजे काफ़िले खे बचाइण चाहियो था त असां सां गॾु थियो न त पंहिंजो सामान तयारु रखो। त जॾहिं इहा ख़बर कासिद पहुचाई ऐं उन्हनि जो तरीक़ो उहो हूंदो हो त जॾहिं बि का वॾी ख़बर हूंदी हुई त ॾाचीअ जो नक कटे छॾींदा हुआ ऐं उन जो रत वहंदो पियो हो ऐं पंहिंजा कपिड़ा फाड़े छॾींदा हुआ ऐं उबते तरफ़ वेही करे पहुचंदा दाख़िल थींदा हुआ ॼण त को वॾो हादसो पेश अची वियो ऐं उहे कासिद उन हालत में मक्के में दाख़िल थियो ऐं सभु माण्हू उन वटि अची जमा थिया ऐं उन कासिद उन ई तरह ॿुधायो जेको अबू सुफियान उनखे चयो हो। 1000 ते मुश्तमिल माण्हुनि जो लश्कर तयारु थियो ऐं उहे मदीने ॾांहुं रवाना थिया। उन में उन्हनि वटि सभु सामान हो तॾहिं के मुसलमान पूरी तरह तयार बि न हुआ ऐं उन वक़्तु उन्हनि वटि कुझु हो बि कोन जो हू कुझु जमा करे सघनि हा। मुसलमान बदर जे पहुता त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ऐलान कयो त हिकु ख़बर मिली त अबू सुफियान रस्तो तब्दील कयो आहे उन जो मतिलबु त काफ़िलो पंहिंजे पहुच खां ॿाहिरि आहे ऐं ॿी ख़बर इहा आहे त 1000 खां 900 जे क़रीब माण्हू पंहिंजे मुक़ाबले लाइ तयार वेठा आहिनि। त हीअ ख़बर जॾहिं अचानक मिली त मुसलमाननि जी दिलुनि में हिकु कैफ़ियत पैदा थी असां विढ़ण लाइ त न आया आहियूं असां त काफ़िले खे रोकण लाइ आया आहियूं। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां सलाह वरिती ऐं फरमायो त ॾिसो पाण विढ़ण लाइ न आया हुआसीं पर जॾहिं की काफ़िलो तयार आहे त पोइ हाणे तव्हांजी छा राय आहे। असहाबिन सगोरन फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हाज़िर आहियूं को हुकुम ॾियो असां उहो कंदासूं। उन मां हिकु असहाबी फरमायो त असां तव्हां सां वाइदो कयो आहे अगर समुंड में वञण जो चवंदो त बि हाज़िर आहियूं असां अव्हां सां गॾु आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ॿुधी इलाही ख़ुशि थिया ऐं अल्लाह खां दुआ कयूं त या अल्लाह ही जेके कुझु माण्हू आहिनि अगर इहे बि न रहिया त तुंहिंजो नालो वठण लाइ केरु बाक़ी न रहंदो। ऐं वाकई इहे मुसलमान घटि हुआ त अल्लाह कुरान में हिन ई सूरत में आयत फरमाई त असां तुंहिंजी फरिश्तनि सां गॾु मदद कंदासूं ऐं हिन सूरत में जेके घणियूं आयतूं आहिनि जंग बदर जे बारे में ही नाज़िल थियूं आहिनि। ऐं पोइ जॾहिं मुसलमाननि खे जंग फतह थी त उन वक़्तु मुसलमाननि में 2 हिसा ठही विया हिकु जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कंदड़नि जो हिकु उहो जेको आख़िर ताईं पे विढ़ियो ऐं टियों जेको सामान हू छॾे विया हुआ उन्हनि खे जमा पे कई। हाणे जेको माल यानी सामान जमा थियो आहे उन जो छा कयो वञे। सहाब सगोरन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कंदड़ हुआ। हाणे उन्हनि जो चवण हो त असांखे सामान ॿीणो मिलणु खपे छो जो असां हुज़ूर जिन जी हिफ़ाज़त कई आहे वरी जे जमा कयो हो सामान उन्हनि चयो त असां जमा कयो आहे इन लाइ असांखे इलाही मिलणु खपे। जेके कुफ़ार सां मुक़ाबिलो कंदे इलाही परे विया हलिया उन्हनि चयो त असांखे मिलणु खपे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राय वरिती वई त अव्हां ॿुधायो। पोइ अल्लाह साईं क़ुरान जी आयत फरमाई त माले गनीमत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे। अल्लाह खां दुआ आहे त हीअ सूरत पढ़ण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन।
ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तोखां अनफाल यानी जंग जे माले गनीमत बाबत सवाल कन था। खेन चयो त गनीमत जो माल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे, तंहिं करे तव्हां उन ते न विढ़ो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं पाण में सुलह करियो ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत यानी फरमाबरदारी ऐं ताबेदारी करियो। बेशक सच्चा मोमिन उहे आहिनि जो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो त उन्हनि जूं दिलियूं कंबड़ लॻनि थियूं ऐं जॾहिं उन जूं आयतूं उन्हनि ते पढ़ियूं वञनि थियूं त उहे संदन ईमान खे वेतर वधाइनि थियूं ऐं उहे पंहिंजे रब ते ई भरोसो रखनि था। उहे निमाज़ खे पाबंदी सां कायम कनि था ऐं जेके कुझु रिस्क असां खेनि ॾिनो आहे उन मां असांजी वाट में ख़र्च कनि था। दर हक़ीक़त उहे ई सच्चा मोमिन आहिनि ऐं उन्हनि लाइ संदसि रब वटि वॾा दर्जा ऐं बख़्शिश ऐं बहितरीन ऐं बाइज़त रिज़्क़ आहे। जीअं तुंहिंजो रब तोखे तुंहिंजे घर यानी मदीने मां हक़ सां बदर में हिकु आला मक़सद लाइ वठी आयो। हालांकि यकीनन मोमिनन जी हिकु जमायत खे उहो नागवारा यानी नापसंद हो। उहे हक़ीक़त जे मालूम थियण खां पोइ बि तोसां झगड़ो या बहस कंदा रहिया। ॼण त उहे मौत जी तरफ़ हकलिया पिए विया ऐं ॼण त उहे पंहिंजो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं अल्लाह अव्हां सां वाइदो कयो त काफ़िरनि जी ॿिनि जमायतुनि यानी अबू सुफियान ऐं अबू जहल मां हिकु यकीनन तव्हां खे हथ लॻंदी ऐं अव्हां उहो बि चाहियो त बेहथियार या गैर मुस्लिह अबू सुफियान जे वापारी जमायत तव्हां जे हथ लॻे ऐं अल्लाह उहो बि चाहियो त मुसलमान काफ़िरनि सां लड़नि ऐं हक़ बातिल ते गालिब थिए ऐं हू पंहिंजे हुक्म सां हक़ खे हक़ यानी सचो करे ॾेखारे ऐं काफ़िरनि जी पाड़ पटे छॾे त जीअं हक़ खे सचो साबित करे ऐं बातिल खे कूड़ो साबित करे ॾेखारे। पोइ खणी मुजरिम यानी ॾोहारी उन खे नापसंद छो न कनि। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां दुश्मन जे लश्कर जी घणाई पंहिंजी बेसरो सामानीअ ऐं जंग खे न पसंद करण करे पंहिंजे रब खे फरियाद करे रहिया हुआ। पोइ हुन तव्हांजी फरियाद रसी कई ऐं चयाई त आऊं बेशक तव्हांजी 1000 लगातार यानी हिक ॿिए पुठियां ईंदड़ मलाइकनि सां मदद कंदुसि ऐं इहो मलाइकनि जो नाज़िल थियण अल्लाह तरफ़ तव्हां लाइ हिकु बशारत ऐं ख़ुशख़बरी कई हुई त अव्हांजी दिलनि खे इत्मीनान थिए ऐं उहो फरिश्तनि जो अचण त हिकु ज़ाहिरी सबब हो त कामयाबी ऐं फतह या नुसरत अल्लाह जी तरफ खां ई आहे ऐं अल्लाह खे उन्हनि असबाबनि जी बि ज़रूरत न आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायती हिकमत वारो आहे। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां बदर में परेशान हाल हुआ ऐं शैतान तव्हांजी दिलि में तरह तरह जा वसवसा विझी रहियो हो। तॾहिं तव्हांजी तसल्लीअ यानी अमन सुकून ऐं इत्मीनान लाइ हुन यानी अल्लाह पंहिंजी तरफ़ां अव्हां ते गुनूदगी यानी निंड अखड़ी हालत ॻेर या उजराकी तारी करे छॾी ऐं अव्हां ते आसमाननि मां पाणी यानी मींहुं वसायईं त अव्हां खे उन सां पाक करे ऐं अव्हां खां शैतानी वसवसनि जी पलीती दूर करे ऐं अव्हां जी दिलनि खे मज़बूत करे ऐं उन सां अव्हां जे कदमनि खे जमाए यानी मुहक्कम करे रखे। ऐं यादि करियो जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे हुकुम ॾिनो त बेशक मां अव्हां सां आहियां, पोइ अव्हीं बि मोमिननि खे साबित कदम रखो ऐं मां जल्दी काफ़िरनि जी दिलनि में मुसलमाननि जो रोब यानी दहशत तारी कंदुसि। पोइ ए इंसानो अव्हीं उन्हनि काफ़िरनि जे कंधनि जे मथां वार कयो ऐं संदन हर हिक संद खे कुटियो त जीअं हलण ऐं बीहण खां बि चकनाचूर थी वञनि। इहो इन्हीअ करे हुयो छाकाणि त वाकई हुननि अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त कई हुई ऐं जेको बि अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त कंदो त पोइ उन्हीअ खे यादि रखणु घुर्जे त बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। तंहिं करे ए इस्लाम जा दुश्मनो इहा अथव उन जी सज़ा, पोइ उन शिकस्त ऐं ख्वारीअ जो मज़ो चखो। बेशक काफ़िरनि लाइ आख़िरत में दोज़ख जो अज़ाब बि तयार आहे। ए ईमान वारो जॾहिं अव्हीं जंग में काफ़िरनि सां जिहाद में दू बदू यानी आमो साम्हूं थियो त उन्हनि खे पुठी ॾेई न भॼिजो ऐं जहाद में जेको उन्हीअ ॾींहुं पंहिंजी पुठी ॾेई फिरंदो सिवाइ इन जे जो हू हरफत यानी अटकल या चाल या हिकमत अमलीअ सां जंग लड़े या पंहिंजी टोलीअ सां वञी मिले, वरना जंहिं बि ईअं कयो उन्हीअ यकीनन अल्लाह जो गज़ब ऐं ॾमर ख़रीद कयो। उन्हीअ जी जाइ जहन्नम आहे ऐं उहो ॾाढो बुछड़ो मोटण जो माॻ आहे। ए मोमिनो बदर में तव्हां उन्हनि खे न क़त्ल कयो पर अल्लाह खेनि क़त्ल कयो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तो धूड़ या पथरिन जी मुठ उछली त इहा तो न उछली हुई पर इहा अल्लाह उछलाई हुई, इन लाइ त मोमिननि खे पंहिंजे एहसान ऐं नेमतुनि सां चङी तरह आज़माए। बेशक अल्लाह खूब ॿुधंदड़ ऐं खूब ॼाणींदड़ आहे।
ऐं मुसलमानो इहो मामलो त अव्हां सां आहे ऐं बेशक अल्लाह काफ़िरनि जे मंसूबनि खे कमज़ोर करण वारो आहे। हिन में बशारत आहे त अल्लाह काफ़िरनि जी हर तदबीर खे हमेशा खाक में मिलाए छॾियो जेकॾहिं तव्हां सच्चा मोमिन आहियो। ऐं काफ़िरनि खे चओ त बदर जी लड़ाईअ वक़्तु तव्हां फ़ैसिलो चाहियो थिए त इजो फ़ैसिलो तव्हां जे अॻियां अची चुको आहे, यानी ए काफ़िरो अल्लाह इस्लाम खे फतह ॾिनी ऐं जेकॾहिं अव्हां इस्लाम जी सचाईअ खे परोड़े कुफर करण खां बाज़ अची वञो त इहो अव्हां लाइ चङो आहे। ऐं जेकॾहिं ॿीहर लड़ाईअ लाइ ईंदो त असीं बि साॻी सज़ा खे दोहराईंदासीं। पोइ खणी अव्हां जो लश्कर केतिरो बि घणो हुजे त बि अव्हां खां कुझु बि टारे न सघंदो ऐं बेशक अल्लाह मोमिननि सां गॾु आहे। ए ईमान वारो अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत यानी फरमाबरदारी करियो ऐं उन खां मुंहुं न मोड़ियो, हालांकि अव्हां यानी सदाई हक़ यानी क़ुरान त ॿुधी रहिया आहियो ऐं उन्हनि काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि वांगुरु न थियो जिन चयो त ॿुधोसूं हालांकि उहे नथा ॿुधनि, यानी न उन्हनि दिलो जान सां ॿुधो ऐं न हीअं सां हंडायो हो। यकीनन अल्लाह वटि सभ खां बदतरीन हैवान उहे इंसान आहिनि जेके ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि, जेके अकुल खां कमी नथा वठनि ऐं कुझु बि सम्झण जी कोशिश नथा कनि। ऐं जेकॾहिं अल्लाह उन्हनि में का चङाई यानी लियाकत या खूबी ॼाणे हा त उन्हनि खे ज़रूर ॿुधाए हा ऐं तौफ़ीक बख़्शे हा, पर संदन बेरुखीअ जे करे संदन सलाहियतूं मफ़लूज थी चुकियूं आहिनि। ऐं जेकॾहिं अल्लाह खणी खेनि ॿुधाए बि हा त बि हू मोड़े फिरी वञनि हा। ए ईमान वारो अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुकुम ते लब्बैक चओ जॾहिं बि तव्हांखे पैगंबर हुन लाइ सॾे त हू के दुनिया या आखिरत में सरखुरू रहण ऐं इज्जत वारी हयाती बख़्शे जीअं अव्हां जी दिलनि खे जीअरो ऐं ज़िंदा करे। अव्हां काफ़िरनि वांगुरु मुर्दा दिल ॿोड़ा ऐं गूंगा न थियो ऐं चङी तरह सम्झी छॾियो त बेशक अल्लाह इंसान ऐं संदसि दिल जे इरादनि दरमियां हाइल थींदो आहे, यानी उन खे तव्हां जे इरादनि जी पूरी ख़बर आहे ऐं इहो बि त बेशक तव्हां उन ॾांहुं गॾु कया वेंदो। ऐं ए मुसलमानो उन फितने खां ठिडियो जेको अव्हां मां जिन ज़ुल्म कयो रुगो उन्हनि खे बि न पहुचंदो बल्कि आम हूंदो, यानी फितने फसाद जी हालत में बुरा ऐं भला सुका ऐं सावा सभु अज़ाब हेठि अची वेंदा ऐं ॼाणे छॾियो त बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। ए महाजिरो उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां ज़मीन में मके में थोरड़ा ऐं हीणा हुआ ऐं ढिना थिए त मतां काफ़िर माण्हू तव्हां खे अमालिक यानी अगवा न करे वञनि, पोइ अव्हां खे मदीने में जाइ ॾिनाई पंहिंजी मदद सां कुवत वारो कयाई ऐं अव्हां खे सुठियुनि ऐं पाक शयुनि मां रोज़ी ॾिनाई त अञा अव्हां अल्लाह जो शुक्र करियो। ए ईमान वारो अल्लाह ऐं रसूल सां ख़यानत न करियो, यानी जेका अमानत तव्हां खे अल्लाह खां रसूल जी मारिफत मिली आहे जीअं क़ुरान हदीस ऐं दीन जा मसला उन्हनि खे पंहिंजी क़ौम ऐं भाइरनि खे हूबहू ईअं ॿुधायो जीअं उन्हनि जो हक़ आहे। ॼाणी वाणी पंहिंजी अमानतुनि में ख़यानत न करियो। माल ऐं औलाद जी मोहबत तव्हां खे हुकूक अल्लाह हुकूक इबादत खां न फेड़े ऐं ॼाणे छॾियो त यकीनन तव्हां जा माल तव्हां जो औलाद तव्हां लाइ रुगो आज़माइश ऐं परख आहिनि, बेशक अल्लाह वटि वॾो अजुर आहे। ए ईमान वारो जेकॾहिं अल्लाह जी नाफरमानी खां डिॼंदा रहंदो त तव्हां लाइ तव्हां जी दिलनि में हक़ ऐं बातिल जे फ़र्क़ करण जी इम्तियाज़ी सलाहत पैदा कंदो, अव्हां जा गुनाह ऐं बुरायूं अव्हां खां दूर कंदो, तव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह तमामु वॾे फज़ल वारो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वाक़ियो यादि कर जॾहिं काफ़िर तो लाइ विथ रथी रहिया हुआ, तोखे क़ैद कनि या क़त्ल कनि या तोखे कढी छॾीनि जला वतन कनि, हू तुंहिंजूं तदबीरूं करे रहिया हुआ। अल्लाह बि पंहिंजी रिथ रथी रहियो हो ऐं अल्लाह सभिनी खां बहितरीन रिथ रथींदड़ आहे। ऐं जॾहिं असां जो आयतूं खेनि पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त चवनि था त बेशक ॿुधोसूं, जेकॾहिं असीं चाहियूं त अहिड़ियूं आयतूं असीं बि चई ठाहे सघूं था। इहे रुगो अॻिन माण्हुनि जा आस्तान ऐं किस्सा आहिनि। ऐं काफ़िरनि खे हीअ ॻाल्हि बि यादि ॾियारियो तॾहिं हुननि चयो हो त ए अल्लाह, जेकॾहिं हीअ दीन किताब ऐं साहिब किताब यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी तरफ़ां हक़ आहे त भले असां ते आसमान मां पहाड़ वसाए या असां ते को ॿियो ॾुखोईंदड़ अज़ाब आण। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अहिड़ो न आहे उन्हनि ते अज़ाब आणे ऐं तूं उन्हनि में मौजूद हुजी ऐं न कि अल्लाह उन्हनि खे अज़ाब कंदो उन हालत में जो हू अस्तग़फ़ार यानी बख़्शिश तलब कंदड़ हुजनि। ऐं हाणे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी हिजरत खां पोइ उन्हनि लाइ ॿियो कहिड़ो उज़र आहे जो अल्लाह उन्हनि ते इक़ाब न करे, छाकाणि त हू तहज़ीम वारी
मस्जिद अबे खां माण्हुनि खे रोकीनि था, हालांकि हू उन्हीअ जा मुतवली न आहिनि। उन्हीअ जा मुतवली त मुत्तकी माण्हुनि खां सवाइ ॿिया कोन आहिनि, पर उन्हनि मां घणा माण्हू इहा ॻाल्हि नथा ॼाणीनि ऐं बैतुल्लाह में संदन निमाज़ सीटिन हणण ऐं ताड़ियुनि वॼाइण खां ॿियो कुझु न आहे। न पाण निमाज़ पढ़नि था ऐं न ॿियनि खे पढ़ण ॾीनि था। तंहिं करे क़यामत जे ॾींहुं खेनि चयो वेंदो त हाणे मज़ो चखो उन अज़ाब जो, उन्हीअ कुफ्र जे बदिले जेको तव्हां कंदा हुआ। बेशक जिन कुफ्र कयो आहे ते पंहिंजा माल हुन लाइ ख़र्च कनि था त माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां रोकी, ऐं अहिड़ी तरह हू बि ख़र्च कंदा ई रहंदा। खेनि यादि रखणु घुर्जे त इहो संदन लाइ अरमान ऐं हसरत जो बाइस थींदो। बिलाखिर इहे ई मग़लूब कया वेंदा ऐं जिन कुफ्र कयो आहे उहे जहन्नम ॾांहुं गॾु कया वेंदा, यानी मेड़े सेड़े मोकिलिया वेंदा। त जीअं अल्लाह पलीत खे पाक खां धार करे, काफ़िरनि खे मोमिननि खां छंडे छाणे धार करे, ऐं पलीत खे पलीत मथां गॾु या जमा करे पोइ उन्हीअ ढेर खे जहन्नम में विझे, पोइ जिन जो अहिड़ो हशर थियो उहे ई खसारे वारा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि खे चओ त जेकॾहिं तव्हां हाणे बि कुफ्र खे तर्क करे दीन जी मुखालिफत करण खां बाज़ ईंदो त जो कुझु गुज़री वियो सो उन्हनि खे बख़्शो वेंदो, ऐं जेकॾहिं वरी मोटंदा यानी ॿीहर वेड़ कंदा त यकीनन जेके पहिरियनि काफ़िरनि सां सुलूक थी चुको आहे सो उन्हनि सां बि थींदो। ऐं ए मुसलमानो तव्हां उन्हनि काफ़िरनि सां एसी ताईं लड़ंदा रहो जेसी ताईं को बि फितनो बाक़ी न रहे, यानी कुफ्र बिल्कुल बाक़ी न रहे ऐं समूरो दीन ऐं कानून रुगो अल्लाह जो राय जुजे। ऐं पोइ जेकॾहिं हू बाज़ अचनि त यकीनन अल्लाह संदन अमलनि खे खूब ॾिसण वारो आहे। ऐं ए मुसलमानो जेकॾहिं उहे मुंह मोड़ी यानी फिरी वञनि ऐं अञा बि बाज़ न अचनि त पोइ पक ॼाणो त बेशक अल्लाह तव्हांजो हामी यानी मददगार आहे, ऐं वो कहिड़ो न सुठो हामी ऐं सरपरस्त ऐं कहिड़ो न सुठो मददगार आहे। ऐं ए मुसलमानो हीअ ॻाल्हि तव्हांखे मालूम हुअण घुर्जे त जेको गनीमत जो माल तव्हांजे हथ अचे उन्हीअ जो पंजो हिस्सो बेशक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं पैगंबरनि जे अज़ीज़नि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं उन नुसरत ते बि ईमान आंदो आहे जेका असां पंहिंजे बाने ते यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बदर में नाज़िल कई, जेको हक़ ऐं बातिल जे फ़ैसिले जो ॾींहुं हो, जंहिं ॾींहुं ॿई लश्कर हिक ॿिए जे मुंहुं मुक़ाबिल थिया। पोइ असां मोमिननि खे उन जे बावजूद जो हू तादाद में घट ऐं हथियार में भी चंगी तरह लेस न हुआ फतह अता कई, ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह कादिर आहे। ऐं वो वक्त भी याद करो जॾहिं तव्हां वादीअ जी ओरिए भर ऐं हू परिए भर हुआ, अबू सुफियान जो काफ़िलो जंहिं ते अवी हमलो करण वारा हुआ तव्हां खां नज़र बचाईंदो अणु हेठियाई भर उंट जे किनारे हली रहियो हो, ऐं जेकॾहिं पाण में अबू सुफियान जे काफ़िले सां जंग करण जो वाइदो करियो हा तब उन में अॻिते पोइते थी वञो हा, यानी पाण में मिलण में हेठ मथे थी वञो हा। तव्हां हिक वक्त हिक हंध ते गॾु न थी सघो हा, ऐं अवां जो अबू सुफियान जे काफ़िले ते हमलो कामयाब न थिए हा। ऐं अल्लाह खे जेको कम मंज़ूर हो इहो ज़रूर ईअं ई थीणो हो त जंहिं खे हलाक थियणो आहे सो हुज्जत ऐं पथरीन दलीलनि सां हलाक थिए, ऐं जंहिं खे ज़िंदा रहणो आहे उहो बि रोशन दलीलनि सां ज़िंदा रहे, यानी अवां जो मुक़ाबिलो मक्के जे काफ़िरनि सां थिए ऐं जंगे बदर थिए ऐं अबू जहल ऐं मक्के जे सरदारनि खे शिकस्त अचे ऐं इस्लाम जो झंडो सर बुलंद थियण शुरू थिए। यकीनन अल्लाह वाकई सब कुछ ॿुधंदड़ ऐं सब कुछ ॼाणींदड़ आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर जॾहिं अल्लाह तुंहिंजे ख्वाब में तोखे इहे काफ़िर थोड़ा ॾेखारिया, ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे उहे घणा ॾेखारे हा त ए मुसलमानो तव्हां ज़रूर बेहिम्मत थियो हा ऐं ज़रूर उन लड़ाई जे मामले में हिक ॿिए सां तकरार ऐं झगड़ो करियो हा, पर अल्लाह तव्हांखे उन तकरार खां बचायो। बेशक उहो सीननि जा भेद या दिलनि जा राज खूब ॼाणींदड़ आहे। ऐं इहो बि यादि करे जॾहिं अव्हां हिक ॿिए जे साम्हूं थियो तॾहिं अल्लाह तव्हांजी नज़रुनि में उहे काफ़िर थोरा करे ॾेखारिया थे ऐं उन्हनि खे बि उन्हनि जी नज़रुनि में तव्हां थोरा करे ॾेखारिया विया त जीअं उहो कम पूरो करे ॾेखारे जेको करणो हो या थियणो हो सो पूरो करे, ऐं सभु मामला अल्लाह ताला ॾांहुं रुजू कया या मोटाया वञनि था।
ए ईमान वारो जॾहिं कंहिं काफ़िर टोले सां मुंहुं मुक़ाबिल थियो यानी जंग विड़ो त साबित कदम रहो ऐं अल्लाह खे घणो याद करियो त मन अव्हां कामयाब थियो ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत करियो ऐं पाण में तकरार यानी झगड़ो न करियो वरना तव्हां जी हिम्मत टुटी पवंदी ऐं अव्हां जे इत्तिफ़ाक़ ऐं यकजहती जी हवा निकिरी वेंदी। साबित कदमीअ वक़्त के मुश्किलातूं अचनि या घबराहट थिए त उन वक़्त सब्र खां कम वठो बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे ऐं तव्हां उन्हनि बदर वारे काफ़िरनि वांगुरु न थियो जेके पंहिंजनि घरनि मां तकबर लाॾ कोॾ सां ऐं माण्हुनि जे ॾेखाव वास्ते निकिता ऐं माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोके रहिया हुआ ऐं हू काफ़िर जेकी कुझु कनि था अल्लाह उन्हनि खे चङी तरह घेरो कंदड़ आहे ऐं जॾहिं शैतान उन्हनि काफ़िरनि खे संदसि अहमाल सिंगारे ॾेखारिया ऐं चयाई त अॼु अव्हां ते इंसाननि मंझां को बि सोभारो नथो थी सघे यकीनन आउं अव्हां जो मददगार आहियां पोइ जॾहिं ॿई टोला हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थिया त हू कुड़िन ते ज़ोर ॾेई वठी भॻो ऐं चयाई त बेशक आउं अव्हां खां बरी आहियां बेशक आउं उहो कुझु ॾिसी रहियो आहियां यानी मोमिननि जी मदद लाइ आसमान मां लहंदड़ मलाइकनि खे ॾिसी रहियो आहियां जो क़ौमी नथा ॾिसो बेशक आउं अल्लाह खां ॾिॼां थो ऐं अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। ऐं उहो वक़्त बि यादि करे जॾहिं मुनाफ़िकनि ऐं जिन दिलनि में कुफ्र जी बीमारी हुई तिन चयो त हुननि मुसलमाननि खे संदन दीन फ़रेब में विधो आहे पर हक़ीक़त इहा आहे त जेको अल्लाह ते भरोसो कंदो त यकीनन अल्लाह उन्हीअ जा सभ जाइज़ कम पूरा कंदो अल्लाह यकीनन ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए ॾिसंदड़ जेकॾहिं तूं उहा महल ॾिसी त अजब करी तॾहिं मलाइक काफ़िरनि जो साह कढंदा आहिनि त संदन मुंहनि ऐं पुठिन खे सटींदा कुटींदा आहिनि ऐं मलाइक चवंदो अथनि त हाणे साड़ींदड़ अज़ाब जो मज़ो चखो इहो बदिलो उन्हीअ जो आहे जेकी तव्हां जे हथनि अॻिते मोकिलियो आहे ऐं यादि रखो त बेशक अल्लाह कॾहिं बि पंहिंजे बाननि ते ज़ुल्म करण वारो न आहे। उन्हनि जो हाल बि आले फिरौन ऐं उन्हनि खां अॻियनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो पोइ अल्लाह संदन गुनाहनि जे करे खेनि पकड़ियो बेशक अल्लाह ज़बरदस्त ताक़तवर ऐं सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। इहो उन्हीअ करे त वाक़ई अल्लाह कंहिं बि क़ौम खे का बि नेमत अता करे तेसी ताईं न बदिलींदो आहे यानी नेमत सां सरफराज़ करे महरूम न कंदो आहे जेसी ताईं हू पंहिंजे पाण खे न बदिलाईं यानी गुनाह जा कम करे अल्लाह जे गज़ब ऐं ॾमर जा मुस्तहिक न थी ऐं यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। उन्हनि जो हाल आले फिरौन ऐं उन्हनि खां अॻियनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन पंहिंजे रब जी आयतुनि खे कूड़ो कयो पोइ असां उन्हनि खे संदन गुनाहनि जे करे हलाक कयो ऐं फिरौन जी क़ौम खे गर्क करे छॾियोसि ऐं उहे सभु ज़ालिम हुआ बेशक अल्लाह वटि धरतीअ जे चुरंदड़ सभिनी जानवरनि मां बदतरीन उहे माण्हू आहिनि जिन कुफ्र कयो ऐं हक़ जे मञण खां इनकार कयो पोइ उहे कॾहिं बि ईमान न आणींदा ख़ासि तौर सां उहे जिन सां तो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा भेरा सुलह जो मुआहिदो कयो आहे पर हर भेरे हुननि यानी बनी करीज़ा वारनि पंहिंजो अहद तोड़ियो ऐं उहे अल्लाह खां नथा ॾिजनि पोइ जेकॾहिं हू तोखे लड़ाईअ में हथ अचनि यानी तुंहिंजी कैद में काबू थी अचनि त उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾे जो संदन पोइ बि छड़ो छड़ थी वञे मन इहे इबरत हासिल कनि पोइ जेकॾहिं तोखे कंहिं क़ौम या कबीले जी खयानत यानी दगाबाज़ी ऐं कब्त जो ख़ौफ़ या अंदेशो हुजे त उन्हनि खे बराबरीअ जे लिहाज़ खां अहदनामे जे पूरे थियण या न थियण खां अॻु पंहिंजी बेज़ारीअ जो इत्तला मोकिल ऐं अहदनामो उछलाए मुंह में हण यानी ॿिन्ही धुरनि खे ख़बर हुअण घुर्जे त अहदनामो टुटी चुको आहे ऐं ओचितो अहदनामो तोड़े हमलो न कज इहा ख़यानत आहे बेशक अल्लाह ख़यानत कंदड़ खे पसंदि नथो करे। ऐं जिन कुफ्र कयो उहे ईअं न सम्झनि त हू गोई खणी विया यानी अगराई करे विया मोमिननि खे धोखो ॾेई पाण बचाए विया उहे यकीनन अल्लाह ऐं हक़ जे पैरोकारनि खे कॾहिं बि आजिज़ नथा करे सघनि ऐं उन्हनि काफ़िरनि जे मुक़ाबले लाइ जेतिरे क़दुरु अव्हां खां थी सघे हथियारनि जी कुवत ऐं पालियल घोड़नि सां तयारु रहो ऐं उन सां अल्लाह जे दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि खे ख़ौफ़ज़दा कयो यानी रोब ॼमाए रखो। उन्हनि दुश्मननि खां सवाइ ॿिया बि अहिड़ा आहिनि जिन खे अव्हां नथा ॼाणो पर अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो त जीअं उन्हनि ते बि अव्हां जो धोखो ॼमियल रहे ऐं जेके कुझु अव्हां अल्लाह जी राह में जहाद लाइ ख़र्च कंदो उन जो पूरो पूरो बदिलो तव्हां खे ॾिनो वेंदो ऐं तव्हां जी कॾहिं बि बेक़दरी न कई वेंदी ऐं जेकॾहिं उहे सुलह लाइ लाड़ो कनि त तूं
तूं बि उन्हनि लाइ माइल थी ऐं अल्लाह ते ई भरोसो रख, बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दगाबाज़ जेकॾहिं तोखे धोखो ॾियण जो इरादो कनि त बेशक तो लाइ अल्लाह काफ़ी आहे। उहो ई त आहे जंहिं तोखे पंहिंजी मदद ऐं मोमिननि सां कुवत बख़्शी, ऐं उहो ई त आहे जंहिं संदनि दिलनि में मोहब्बत पैदा कई ऐं उन्हनि जी दिलनि खे जोड़ियो या ॻंढियो। जेकॾहिं तूं जेकी ज़मीन में माल या खज़ानो आहे उहो सभु ख़र्च करे हा त बि संदनि दिलनि में मोहब्बत न विझी सघी हा, यानी संदनि दिलूं जोड़े या ॻंढे न सघी हा, मगर अल्लाह ई आहे जंहिं संदनि दिलनि में मोहब्बत विधी ऐं मोमिननि खे पाण में ॻंढे छॾियाई। बेशक हू ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ ऐं मोमिननि मां जिन तुंहिंजी ताबेदारी कई हिकु अल्लाह ई काफ़ी आहे। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे जहाद लाइ हिमताई जेकॾहिं मां 20 माण्हू सबर वारा यानी साबित कदम हूंदा त उहे 200 काफ़िरनि ते गालिब पवंदा। जेकॾहिं अहिड़ा 100 हूंदा त 1000 हक़ जे मुनकरनि ते गालिब पवंदा, छाकाणि त हू अहिड़ा माण्हू आहिनि जेके हक़ ऐं बातिल जी हक़ीक़त ऐं जहाद जे जज़्बे खे नथा सम्झनि। हाणे तव्हां ते अल्लाह हल्काई कई, छाकाणि त खेसि मालूम आहे त तव्हां में ज़इफ़ यानी हीड़ाई आहे। बस पोइ हाणे तव्हां मां 100 सब्र करण वारा साबित कदम माण्हू 200 ते 1000 सब्र करण वारा साबित कदम माण्हू अल्लाह जे हुकुम ऐं तौफीक सां 2000 माण्हुनि ते गालिब पवंदा। अल्लाह साबिरनि जो साथी आहे। नबीअ खे हीअ ॻाल्हि नथी सोए जो वटि जंगी कैदी बाक़ी रहिजी वञनि, उहे क़त्ल खां बची वञनि, बल्कि नबीअ खे घुर्जे त मुल्क में काफ़िरनि जी खून रेज़ी आम करे जीअं फितनो बाक़ी न रहे ऐं हक़ जे मुनकरनि जी दिलि में मोमिननि जो धाको ॼमी वञे। तव्हां दुनिया जो सामान यानी माल मता तलब कयो था ऐं अल्लाह तव्हां लाइ आख़िरत जूं नेमतूं चाहींदड़ आहे। ऐं अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो ऐं दानाओ आहे। जेकॾहिं अल्लाह इहा ॻाल्हि पहिरियां ई तक़दीर में लिखी छॾे हा त जेको बदर जे कैदियुनि खां फिदियो तव्हां वरितो आहे हिन जे बदिले में अव्हां खे तमामु वॾो अज़ाब पहुचे हा, पोइ गनीमत जे हलाल ऐं पाक माल मां तव्हां खे जेको हथ लॻो आहे उहो खाओ ऐं अल्लाह खां ॾिजो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम कंदड़ आहे। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कैदियुनि खे जेके तुंहिंजे कब्ज़े में आहिनि चओ त जेकॾहिं अल्लाह तव्हांजी दिलनि में चङाई ॾिसंदो त जेकी फिदियो अव्हां खां वरितो वियो आहे उन ई खां बहितर अव्हां खे अता कंदो ऐं अव्हां खे माफ़ कंदो। ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत बाज़ारो आहे। ऐं जेकॾहिं तोसां ख़यानत करणु घुरंदा त बेशक अल्लाह सां बि हिन खां अॻु ख़यानत कई हुयाऊं, पोइ अल्लाह खेनि बदर में गिरफ़्तार करायो ऐं तुंहिंजे कब्ज़े में ॾियारियो। ऐं अल्लाह त हर कंहिंखे हर हंधि हर हालत में ऐं हर वक्त खूब ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। बेशक जिन ईमान आंदो ऐं वतन छॾियो ऐं पंहिंजे मालनि ऐं जाननि सां अल्लाह जी राह में जहाद कयाऊं ऐं जिन उन्हनि मुहाजिरनि खे रहण जी जाइ ॾिनी ऐं मदद कई उहे हिक ॿिए जा वारिस आहिनि। ऐं जिन ईमान त आंदो पर दारुस्सलाम ॾांहुं यानी मदीने मुनव्वर ॾांहुं हिजरत न कई अथऊं, उन्हनि सां तव्हांजो विलायत जो रिश्तो या वारिस हुजण जूं ज़िमेवारियूं ऐं को बि लाॻापो न आहे जेसी ताईं उहे हिजरत न कनि। पर जेकॾहिं तोखां दीन जे मामले में मदद घुरनि त संदन मदद करणु तव्हां ते लाज़िम आहे, सिवाय उन क़ौम जे जंहिं जे विच में ऐं अव्हां में मुआहिदो थियल हुजे। ऐं यादि रखो त अव्हां जो कुझु करियो था अल्लाह हुन खे ॾिसी पसी रहियो आहे। जिन कुफ्र कयो आहे उहे हिक ॿिए जा हिमायती आहिनि, तंहिं करे तव्हां मुसलमान बि हिकु मुस्लिम ब्लाक ठाहियो ऐं मुतहद थियो। जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त ज़मीन में फितनू ऐं वॾो फसाद ऐं खून खराबो बर्पा थींदो। ऐं जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई अल्लाह जी राह में जहाद कयाऊं, जिन मुहाजिरनि खे आए ॾिनी ऐं मदद कई उहे सच्चा मोमिन आहिनि ऐं ईमान वारनि जो पूरो हक़ अदा कंदड़ आहिनि। इन्हनि लाइ बख़्शिश ऐं इज़त वारो रिज़्क़ आहे। ऐं जिन उन खां पोइ ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं तव्हां सां गॾु जहाद बि कयो त उहे अव्हां मां ई आहिनि। बेशक तव्हां पाण में भाइर आहियो, पर अल्लाह जे किताब ऐं शरीयत जे हुकुम मौजूब विरासत में रत जो रिश्तो रखंदड़ अज़ीज़ हिक ॿिए जा ज़्यादा हक़दार आहिनि। बेशक अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे।